मां तुझे अख में मां न मिरू वेठो थई मिरू। चिड़ी छो थी वलूअ लाए लालीअ जो संग थी घुरी त मां तोखां बि तुंहिंजो संग थो घुरां। मूंखे पंहिंजो पाण अर्पे छॾ। अल्लाह मां सॼी हयाती तोखे न दिलि में विहारे तुंहिंजी ख़िदमत कंदुसि। मार खुदाई जी पवई इन हेतिरी दिलि में जे मूंखे विहारी न त धमाको ॾेई इहा दिलि पाटी पवंदई। न तूं मुंहिंजो रहंदे न मां तोची रहंदसि। मां तव्हांखे इहो मिसाल ॾिनो जेकॾहिं अचिणो अथई त मां पंहिंजूं ॿाहूं तुंहिंजे लाइ हिंदोरो थो कयां। हिंदोरो हलिया मुंहिंजे ॿाहुनि में अचु, मुंहिंजे साहनि में साह विझ त पोइ मूंखे सुकून अचे। ग़लत ने भागा जॾहिं फेफड़ पंहिंजा कम नथा कनि तॾहिं मुंहिंजो साह तो पाण में विझे। जे तूं साह खणी सघे मां दम धणीअ जे हवाले करे हली वञा ईअं न। न मुंहिंजी मोरे बांधीअ जहिड़ी पुराणी बस जहिड़ी महबूबा जंहिं ते लिखियलु हूंदो बाकमाल लोग लाजवाब सर्विस। बाकमाल लोग जॾहिं थींदे तॾहिं त लाजवाब सर्विस मिलंदई न निभागा। भला ॻाल्हि त ॿुध, मूंखे बाकमाल थियण लाइ छा करणो पवंदो? इहो त तॾहिं थींदो न जॾहिं तूं मूंखे मण सचे गिह जो 50 शीशा माखीअ जा ऐं 25 बोरियूं कड़क जूं ॾींदे ऐं इन सां गॾु 10 किलो खीर बि मूंखे पहुचाईंदे। सेठाणी इहे सभु शयूं त मूंखे खाइणु खपनि। अहिड़ी ॾे तोखे ॾिसी त मुंहिंजा लाही निकिरी था वञनि। न इहे सभु मां पाण खाई ताक़त कंदसि। ॾिस न मां केॾो ॻरी वई आहियां, पेट वञी मुंहिंजो पुठीअ सां लॻो आहे। ख़र्च कर गोबाटा, ख़र्च कर मूं ते। भला ॻाल्हि ॿुध, अञा केतिरो ख़र्च कया? इहो वॻो बि त मूं तुंहिंजे लाइ यादि हो न। बसि हिकिड़ो वॻो हाणे बरो थो वठई छा जो ॿी बि का शइ मोकिले हा गिफ्ट में। वॾो मूंसां पैसनि जो मसइलो आहे। इन मुआरो पुटु आहे न इहो खंभू, इन 10,000 पूरा भाण जे पैसनि जा नशे पते में खपाए छॾिया। भाण जो वापारी सेठ धनु वटि दाह खणी आयो आहे। सेठ बि सफ़ा मूं ते ॾमरियो कावड़ियो वेठो आहे। फ़िलहालु ॾोकड़नि जो नालो न वठि। हे ॿाहूं त ॿुधाए जॾहिं सेठ लेवल में अची वियो न पोइ खोड़ पैसा। त पोइ जॾहिं माल मिलई तॾहिं ॻाल्हाइजांइ। हा न त लत अहिड़ी ॾिठो कंहिंजो वाॾण में वञी मोह लॻंदी। सेठियाणी हूअं बि सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे कोन ॾींदी आहे। तुंहिंजी लत बि मुंहिंजे अखियुनि ते अख में आहे, थोड़ा मुंहिंजी अख में आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।